मसूबुरगढ़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर कलब लगारी मूजिब ज़िले हैदराबाद में घर सर्वे वारो अमल मुकम्मल थियण जे बावजूद बरसात मुतासिरीन के एक टको भी न मिली सघियो। जेतोणीक सिंध के 7 ज़िलनि में हुकूमत सिंध पारां घर सर्वे खां पोइ घरनि जी रक़म मिलण शुरू थी वई आहे, मगर हैदराबाद ज़िले के हर हवाले से नज़रअंदाज कयो पियो वञे। हैदराबाद ज़िले के मिसकीन माण्हुनि जा घर किरी पट पइजी विया, माल मरी वियो, ज़रे ज़मीन ते बीठल फसल तबाह थी वियो, माण्हू दरबदर थिया, माण्हू पंहिंजा बच्चा वठी रोडनि ते वञी केतिरई महीना वेठा रहिया। माण्हुनि जो हर तरह सां वॾो नुक़सानु थियो। बस ॿियो त ठहियो ग़रीब माण्हुनि खे सिर्फ़ु इहो ई आसरो हो त असांखे हुकूमत सिंध पारां सर्वे थियल घर त ज़रूरु मिलंदा, जॾहिं त काफ़ी माण्हू सरकार पारां घर मिलण जे आसरे में खुलियल आसमान हेठि हिन वक़्त बि बेयारो मददगार वेठल आहिनि। हितां जे रहवासियुनि ज़िले हैदराबाद जे चूंडियल नुमाइंदनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त हिकदमि बरसात मुतासिर ज़िले वासियुनि खे घर तमीर करण लाइ 3 लाख रुपया मुहैया करे ॾिना वञनि त जीअं ईंदड़ मींहनि में संदन कुटुंब बरसात जे नुक़सान खां बची सघे।